मेहड़ पुलिस जो घेरो तंग थियण खां पोइ संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदार इमदाद सोलंकी पाण खे जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश करे छॾियो। तफ़सीलन मूजिब मेहड़ में फुरू धाड़ा मोटरसाइकिल चोरिन समेत सईद अहमद शेख जे क़त्ल जहिड़नि संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदार इमदाद सोलंकी पुलिस जे घेरे तंग थियण मुक़ाबले में माटण जे ख़ौफ़ खां पाण खे मेहड़ जी अदालत में पेश करे छॾियो। अदालत पारां मुल्ज़िम इमदाद सोलंकी खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿिए तरफ़ पुलिस जे अहम ज़राए मां मालूम थियो आहे त मेहड़ घंटाघर चौक ते ऐवान मेडिकल स्टोर तां फुर मेराण चांडियो खां 125 मोटरसाइकिल मोबाइल फोन फुर मंठार चांडियो जे दुकान तां धाड़ो राधण स्टॉप तां मोटरसाइकिल मोबाइल फोन फुर सुनी शेख टेलीनॉर ऑफिस खां फुर थियल गॾु सेवण में फ्रंचाइज़ तां फुर धाबेजी में फुर वाक़िअनि समेत संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदार इमदाद सोलंकी खां पिस्टल हथ जॾहिं त ॾोहनि में मुलविस संदसि साथी हिज़्बुल्लाह सोलंकी राशिद दीपर पिण ज़ख़्मी हालत में पुलिस हथां गिरफ़्तार थियल आहिनि। जॾहिं त मेरान चांडियो जी मोटरसाइकिल मोबाइल फोन मंठार चांडियो जो लॻल धाड़ो मोबाइल फोन राडियोने ज़रिए जवाबदार इमदाद सोलंकी ॾोह वापसि पिण कया आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।